नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो लॻ ॻोठ सैयद कबूल शाह जे रहवासियण बीबी गुलनाज़ खैरपुर कोड में तहफ़ुज़ जे लाइ दरख़्वास्त ॾींदे चयो त मुंहिंजो चाचो बख्शल शाह, सोबन शाह ऐं उन्हनि जा पुट मोर शाह, अब्बास शाह, सदाम शाह, शहज़ादो शाह ऐं अख्तर शाह, नेकमुंद शाह मूंखे मोतमाद धमकियूं ॾिनियूं आहिनि। असगर शाह खे तलाक न ॾींदीअ त असां तोखे ऐं तुंहिंजे घर वारे खे मारे छॾींदासीं। से मुंहिंजे बाबा सिद्दीक शाह, मुंहिंजे घर वारे असगर शाह ऐं उनजे भाउरनि ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। घोटकी पुलिस पैसा वठी कूड़ी FIR दाख़िल कई है। खैरपुर कोर्ट जज साहब ऐं SSP घोटकी DIG सखर खां अपील है त असां सां इंसाफ कयो वञे। बख्शल शाह, सोबन शाह, मोर शाह, अब्बास शाह, सदाम शाह, शहजादो शाह, अख्तर शाह, नेकमुंद शाह के सख्त खां सख्त सजा ॾिनी वञे। असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।